जी नादरीन, निदाए सिंध में ख़बरुनि जो सिलसिलो जारी। हाणे हलूं था पीरगोठ। फरमान महेश सर असांखे रिपोर्ट करे रहियो आहे। पीरगोठ भरिसां सदर जी भट्टियूं में गुलाम अब्बास जे घर खे ओचितो बाहि लॻी वई। घर जो अलॻि तलव सड़ी वियो ऐं घर जे भरिसां कणिक जे फसल जो देरो पियो हो जेको सड़ी मुकमल राख थी वियो आहे। जी नादरीन, पीरगोठ भरिसां सदर जी भट्टियुनि में गुलाम अब्बास जे घर खे बाहि वकोड़ी वई। उन घर में जेको कुझु पियल हो अलॻि तलव समूरो सड़ी चुको आहे ऐं उन खां अलावा घर जे भरिसां जेका उन जो कणिक जो देरो हुयो उन खे पिणु बाहि लॻी, उन जो कुझु बि न बचियो आहे। जी नादरीन, तव्हांखे वरी ॿुधाईंदा हलूं त पीरगोठ भरिसां सदर जी भट्टियुनि में गुलाम अब्बास जे घर खे बाहि लॻी वई। घर जो अलॻि तलव सड़ी रख थी वियो आहे। उन सां गॾो गॾु उन जे घर जे भरिसां कणिक जो देरो हो जेको सड़ी पिणु रख